नाज़रीन, बाहू खोसो ऐं वरपासे वारे इलाइक़नि में कुकड़ जे गोश्त समेत आम वापे जे शयुनि जे अघनि में वाध सबबि शहरी परेशान आहिनि। शाकिर खोसे जी रिपोर्ट। बुनियादी तौर कुकड़ जो शुमार बि पखियुनि में ई थिए थो। चवनि था त जदीद पोल्ट्री फार्मिंग जी शुरूआत 1950 ईस्वी खां थी आहे। पोल्ट्री फार्म उहा जाइ आहे जिते कारोबारी मक़सद लाइ कुकड़नि जी पालना कई वेंदी आहे। ॿेलनि जे वाढी सां जिते मौसमियाती तब्दीली में ख़तरनाक हद ताईं तब्दीली अमल में आई, उते इंसान जे खाद खुराक वारनि कुदरती शयुनि जे इस्तेमाल में बि तब्दीली आई आहे। मादी में जॾहिं सिंधी कुकड़नि जो इस्तेमाल आम हो, हाणे उन जी जाइ पोल्ट्री फार्मिंग ज़रिए तैयार थींदड़ फार्मी कुकड़ वालारी आहे। काजनि कज़ियनि खां वींदे रोज़ेमर्रा जे खुराक में आम इस्तेमाल सबबि फार्मी कुकड़ जे अहमियत बि वधी आहे। हिकिड़े पासे जिते देसी कुकड़नि जो मिलणु महाल ऐं इंतिहाई महांगो बणियल आहे, उते हाणे बुनियादी ज़रूरत जे ॿियनि शयुनि जीअं फार्मी कुकड़ जे अघनि में बि परेशान कंदड़ हद ताईं रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे। इन हवाले सां ख़रीदार दाहींदे चवनि था त मुर्गी रेट लाइ 220 हुजे, नवाज शरीफ टाइम ते हिन दौर में हिन टाइम ते 200 खां घटि हलंदी, हाणे 400 में थी त आवाम छा खाए। तब्दीली त सही वॾी अची वई आहे। आवाम खे पिनाइण ते मजबूर करे भई हाल पूरो आहे हुकूमत जो। महांगाई जे करे असां इहो अपील कयूं था त माल सस्तो थिए त असांजो ज़्यादा माल हलंदो ॿाहिरि में थिए। हर कोई तव्हां चए महांगो ॾियो था, माल असांखे ज़िंदा मथे महांगो मिले थो साईं। इन जी वजह से असांजो अॼु रोज़गार का शइ गिराकी नथा अचनि, ईअं वेठा आहियूं। तकरीबन मैं अधु इज़ाफ़ा घटि बि तो शौक़ हो सही। मैं तकरीबन कस भी गिर जेको गिराक पे फोला हुए वापसी घटि थी रहे को भी मर्द न गिरे कसे सब्जी गिरे सही कदे चीज़ गिरे बस हमने गुज़ारो हुई रहो। अघु मथो मथो महांगो आहे, हिन ग़रीब मिसकिन छा करियूं, ॿियो गुज़ारो बि न आहे एतिरो ख़ासि। अघु मथियो 200 380 रुपया हले थो ठुल। महांगाई जे करे असांजो तकरीबन 40 किलो हलंदो हुयो त हाणे तकरीबन 20 किलो मस हले थो। पैसो न आहे, माण्हू ग़रीब आहिनि, नथा पुॼी सघनि। असांजो मुतालिबो आहे त इन जा अघु घटाया वञनि जीअं त असांजो बि गुज़ारो थी सघे ऐं ग़रीब बि इन खे वठी सघनि। ज़रूरत इन शइ जी आहे त सरकार फेयर प्राइस कमेटियूं जोड़े पोल्ट्री फार्मिंग वारे कारोबार सां जुड़ियल वापारियुनि जे वाधू अघनि जो नोटिस वठी महांगाई जे सतायल माण्हुनि खे रिलीफ फ़राहम करे। कैमरा टीम सां गॾु शाकिर खोसो, आवाज़ न्यूज़, बाहू खोसो।